वाली वाहिद वाहिद राज़िक़ रब रहीम। सो सारा नाज़रीन अव्हांखे हिकु अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त गुज़िरियल राति घोटकी ज़िले जे माथेलो रोड तां तनज़ीम नात ख़्वां सिंध जे चेयरमैन मशहूर नात ख़्वां मखणो फ़क़ीर महर जे फ़र्ज़ंद खां नामालूम हथियारबंद मोटरसाइकिल फुर करे फ़रार थी विया। उन सिलसिले में अॼु तनज़ीम नात ख़्वां सिंध जे मरकज़ी अॻवाननि अलाज मखणो फ़क़ीर महर, उस्ताद अली अनवर चाचड़, अब्दुर्रहीम अज़मी ऐं सदाकत अली महर जी अॻवानी में मुख़्तलिफ़ ज़िलनि, तालुक़नि ऐं यूसियुनि जे उहिदेदारनि समेत तनज़ीम जे आम मेंबरनि जो हिकु वॾो अंगु SSP आफ़ीस घोटकी में गॾु थी वियो, जॾहिं त तनज़ीम इस्लाहुल फ़ुक़रा हुसैनिया ज़िला घोटकी जे उहिदेदारनि हाजी शमसदीन हुसैनी, हाफ़िज़ शहज़ादो हुसैनी, अलामा अब्दुल गफ़ूर हुसैनी, फ़क़ीर अब्दुर रशीद हुसैनी ऐं तनज़ीम हुसैनिया सां लाॻापियल केतिरा ई फ़र्द यकजहती तौरु शरीक थिया। ASP मुनीर अहमद फुलपोटरो साहब तनज़ीम नात ख़्वां सिंध जे उहिदेदारनि ऐं हुसैनी जमायत जे अॻवाननि खे पंहिंजी आफ़ीस में घुराए वॾो मान ऐं मुहबतूं ॾिनियूं ऐं 3 ॾींहंनि अंदरि फुर थियल मोटरसाइकिल वापसि कराए ॾियण जो वचन कयो ऐं आख़िर में आफ़ीस खां ॿाहिरि अची आफ़ीस जे ॿाहिरां बीठल नात ख़्वाननि जे वॾे सथ खे पिणु मुतमइन कयो। उन खां पोइ तनज़ीम नात ख़्वां सिंध पारां फ़ैसिलो कयो वियो त 3 ॾींहंनि खां पोइ जी सूरत हाल खे ॾिसी लाइ अमल तयारु कयो वेंदो।